अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। मेहार मलाहन खे उभो आछे अछ, आऊं पिण विझां हथड़ा ऐं पिण विझो रछ, संधीअ कुन कुणच मन होन सलामत सुपरी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंट कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 12 मई अरबा जे ॾींहुं मालूमाती प्रोग्राम कुछ वर्क किताब मां साण करे आवां जी ख़िदमत में हाज़ुर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हांजो मुर्कूं मेरियूं न थियनि। सभ खां पहिरियां असां जेको किताब अव्हां जी ख़िदमत में शामिलु कंदासूं उन किताब जो नालो आहे निंड नहेरियो नेण। इहो किताब नामियारे लेखक ऐं साफ़ी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु आहे। इन किताब जा वर्क वराईंदे असां अव्हां जी ख़िदमत में जेको मज़मून पेश करे रहिया आहियूं उन जो उनवान आहे कालाबाग टेम वारी होड़। हिन दफ़े बि जेरे काण बकरी कुठी वेंदी। इहो मज़मून रोज़ानी अवामी आवाज़ अख़बार में सूमर 6 मई 1996 धारे शाया थियो हो। साईं इमदाद अली ओढे जूं साफ़ती ख़िदमतूं विसारण जोॻियूं न आहिनि। हू अवामी आवाज़ जो 17 साल एडिटर रहियो। सिंध सुजाग जो 1977 खां 2003 ताईं एडिटर रहियो। उन दौरान अवामी आवाज़ जो बि एडिटर हुयो। सोभ जो हुन 2005 धारे बुनियादु विधो। UK अचण ताईं एडिटर ऐं बुनियादु विझंदड़ यानी टिनी अख़बारनि जो फाउंडर बि रहियो। 1977 खां 2008 ताईं माल दौलत न ठाहे सघियो, पर हुन बैंकनि खां कर्ज़ वठी कराची में जेको घर ठाहियो हो उहो बि खेसि विकिरो करिणो पियो। हीउ फ़क़ीर माण्हू फ़क़्ति धरती सां इश्क रखे थो ऐं उन इश्क में अॼु बि जाखुड़े पियो, जंहिंजो मिसाल रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आहे ऐं उन सां गॾोगॾु वॉइस ऑफ सिंध लंडन TV पिणु आहे, जंहिं त अॼु बि सिंध जो केस विढ़ी रहियो आहे। सिंध जे उन आशिक़ जे किताब मां अव्हां जी ख़िदमत में असीं हीअ वर्क पेश करे रहिया आहियूं। साईं इमदाद अली ओढो लिखे थो त कालाबाग डैम वारो मसइलो बार बार पंजाब जे मख़सूस सियासतदाननि पारां उथारियो पियो वञे। पंजाब जो गेदी शेर ग़ुलाम मुस्तफ़ा खर जेको बिजली ऐं पाणी जो वफ़ाक़ी वज़ीर आहे तव्हां वरी हिकु दफ़ो हिन मसइले खे इंतिहा शिदत सां उथारियो आहे ऐं चयो आहे त कालाबाग डैम ठाहिण लाइ टिनी सूबनि खे राज़ी करे वठिबो। हिन वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे सलाह ॾींदे वाट ॾेखारी आहे त सिंध खे राज़ी करणु तव्हांजो कमु आहे, जॾहिं त वज़ीर आज़म काबीना जे मेंबरनि खे सख़्ती सां मना कई आहे त उहे कालाबाग डैम बाबति बयान बाज़ी न कनि। पर उनजे बावजूदि ग़ुलाम मुस्तफ़ा खर कालाबाग डैम वारी होड़ ते क़ाइमु आहे ऐं बयान बाज़ी बि जारी आहे। शायदि कंहिं मजबूरी सबबि वज़ीर आज़म पंहिंजे वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा खर खे बयान बाज़ी खां मना करण खां क़ासिर आहे। मुल्क में बिजली वारो मसइलो इंतिहाई शिदत इख़्तियार करे वियो आहे। उन खां कंहिंखे बि इनकार कोन आहे। हिन मसइले खे अवले जे बुनियाद ते हल करणु घुरिजे। मुल्क जे चइनि सूबनि जे माहिरनि खे हिकु हंधि गॾु करे बिजली वारे मसइले ते सोच वीचार करे इत्फ़ाक़ राय सां मसइले जो हल कढी सघिजे थो। हिते इहो ॾिठो वियो आहे त जॾहिं बिजली जे बहिरान जी ॻाल्हि थिए थी त पंजाब पारां उन जो हल सिर्फ़ु कालाबाग डैम जी तामीर में कढियो वञे थो, जॾहिं त मुल्क जे चइनि सूबनि मां 3 सूबा कालाबाग डैम जी सख़्ती सां मुखालफ़त करे चुका आहिनि। पंजाब वाहिद सूबो आहे जेको बज़िद आहे ऐं अक्सरियत जी राय खे रेटे होड़ जे बुनियाद ते कालाबाग डैम ठाहिणु चाहे थो। माहिरनि जो चवणु आहे त बिजली वारे मसइले जे बहाने पंजाब पंहिंजूं 2 लख एकड़ खां वधीक ग़ैर आबाद ज़मीनूं आबादी लाइक़ु बणाइणु चाहे थो। उन सां पंजाब जी ज़राइत में हिकु इनकलाब अची वेंदो। ॿिए पासे 3 सूबनि जो पंहिंजो मौक़िफ़ आहे। सरहद सूबे वारनि जो चवणु आहे त कालाबाग डैम ठाहिण सां उन जूं हज़ारे एकड़ ज़मीनूं ग़ैर आबाद थी वेंदियूं। सरहद जा सियासतदान एतिरो त उन डैम ते कावड़ियल आहिनि जो उन्हनि डैम ठाहिण जी सूरत में उनखे बम सां उॾाइण जी धमकी ॾिनी आहे। सिंध जी सूरत हाल उनखां बि वधीक ख़राबु आहे।
डैम ठहण जी सूरत में सिंधियूं लखें एकड़ ज़मीनूं गैर आबाद थी वेंदियूं। किन माहिरनि जो चवणु आहे त समूरी सिंध सोकहड़े जो शिकार थी वेंदी। बलूचिस्तान जी सूरत हाल उन करे बि ख़राबु थींदी जो पाणी जे हवाले सां उहो दरिया जी पुछड़ी ते आहे। पाणी बचंदो ई कोन त बलूचिस्तान खे मिलंदो किथां। मजमूई तौरु समूरनि सूबनि जे मौक़िफ़ जी इहा हक़ीक़ी सूरत हाल आहे। उन में सिंध जे माहिरनि ऐं सियासतदाननि जो चवणु आहे त जेकॾहिं दादू ज़िले में डैम ठाहिया वञनि त उन सां बिजली वारो मसइलो बिल्कुलु हल थी वेंदो। जेको पंजाब ज़ाहिरी तरह बयानु करे रहियो आहे, बिजली मुल्क में किथे बि पैदा कई वञे उनखे मुल्क जे कहिड़े बि हिसे में पहुचाए सघिजे थो। सिंध में डैम क़ाइमु करण सां सिंध जी हज़ारें एकड़ ज़मीन बि आबाद थी वेंदी ऐं मुल्क खे ज़राअत जे मैदान में बि फ़ाइदो रसंदो। सिंध जी ख़ुशहाली खे बि पाकिस्तान जी ख़ुशहाली सम्झणु घुरिजे। ताज़ो पंजाब मां उहे ख़बरूं पिणु आयूं आहिनि त उतां जा समूरा सियासतदान बिना कंहिं सियासी फ़र्क़ जे हिकु हंधि गॾु थिया आहिनि, जिन में ग़ुलाम मुस्तफ़ा खर ऐं उन सां पी पंजाब जा हामी शामिलु आहिनि। मुस्लिम लीग जुणेजो ग्रुप, जंहिंमें वॾो वज़ीर आरिफ नकई मुस्लिम लीग नवाज़ ग्रुप जे सरगर्म अॻवान ते मुश्तमिल हिकु वफ़द इस्लामाबाद में असल हुक्मराननि खे इहो बावर कराइण जी कोशिशि कई आहे त उहे कालाबाग डैम ठाहिण जो कमु शुरू कनि, जंहिंसां पंजाब खे फ़ाइदो पहुचंदो। इस्लामाबाद खे उन जी पैरवी करणु घुरिजे। अहिड़े क़िस्म जी लाबी वज़ीर अज़म हाउस ऐं सदर फारूक अहमद लेगारी ताईं बि पहुती आहे। इक़्तिदार जा असल धणी जेको बि फ़ैसिलो कनि, पर फ़ैसिले करण महिल उन्हनि खे यादि रखणु घुरिजे त पाकिस्तान ठहण खां पोइ वारियूं हालतूं हाणे साॻियूं न रहियूं आहिनि। पंजाब पंहिंजा मुफ़ाद हासिल करण ऐं फ़ाइदा हासिल करण लाइ बंगाल समेत नंढनि सूबनि जे हक़नि ते धाड़ा हणंदो आयो आहे ऐं उन्हनि फ़क़्ति ज़ाती फ़ाइदनि ऐं इक़्तिदार ते नाजाइज़ क़ाबिज़ रहण करे मुल्क जी वहदत खे नुक़सानु पहुचायो आहे। 1970 वारनि चूंडनि में अवामी लीग क़ौमी असेंबली जे 3 सवनि वारे ऐवान मां 160 सीटूं खणी वाज़े अक्सरियत हासिल कई। ओलह पाकिस्तान मां बि नेशनल अवामी पार्टी वली खान ग्रुप, जंहिं बलूचिस्तान मां बि 4 सीटूं हासिल कयूं हुयूं, जमायत उलमा इस्लाम, मुफ्ती महमूद ग्रुप ऐं कुझु आज़ाद चूंडियल मेंबरनि जी हिमायत सां, जिन में सिंध मां मौला बख़्श सूमरो बि शामिलु हुयो। शेख मुजीबुर रहमान खे 2/3 अक्सरियत हुजण जे बावजूदु इक़्तिदार मख़सूस टोले बंगालियुनि खे मुंतक़िल न कयो। उन्हनि जेरे ख़ातिर बकरी कुही छॾी पाकिस्तान खे टोड़े बंगालियुनि खे जुदा कयो वियो। उन्हनि ते फ़ौज कशी कई वई। 30 लख मासूम बंगालियुनि जो क़त्लेआम कयो वियो। अॼु हर को चए थो त बंगालियुनि सां ज़्यादतियूं कयूं वियूं ऐं ज़बरदस्ती उन्हनि खे अलॻि कयो वियो। जॾहिं त बंगाली हिन मुल्क में रहणु चाहिनि पिया, उहे पाण सां थींदड़ ज़्यादतियुनि जो अज़ालो चाहिनि पिया। इक़्तिदार उन्हनि जो आइनी हक़ हुयो, पर ईअं न कयो वियो। सिंध 1940 वारी करारदाद हेठि पाकिस्तान में शामिलु थी हुई। मुल्क ठाहिण खां पोइ 1940 वारी करारदाद खे आइन जो हिसो बणाए मुल्क खे हलाइणु खपंदो हुयो, पर मुल्क ठहण खां पोइ मुफ़ाद परस्त सियासतदाननि जे वर चढ़ी वियो ऐं इक़्तिदार जी वेढ़ शुरू थी वई। आए ॾींहुं हुकूमतूं तब्दील थींदियूं रहियूं। भारत जे उन वक़्त जे वज़ीर अज़म जवाहरलाल नेहरू बयानु ॾिनो हो त आउं एतिरियूं धोतियूं नथो मटायां जेतिरियूं पाकिस्तान में हुकूमतूं तब्दील थींदियूं रहनि थियूं। हीउ वॾो दास्तान आहे जंहिंजो ज़िक्र ॿिए दफ़े कबो। पाकिस्तान ठहण खां 1 साल पोइ सिंधियुनि सां ॾाढाई कंदे सिंध जी राजधानी ऐं सिंधियुनि जी दिलि कराची खे सिंध खां जुदा करे वफ़ाक़ हवाले कयो वियो। उन सां वफ़ाक़ जे नाले ॿिनि सूबनि ख़ुसूसन पंजाब ऐं भारत मां पनाहगीरनि जे वॾे अंग खे कराची में अची वसायो वियो। सिंधियुनि वॾी हाय घुड़ा कई त कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारे फ़ैसिले ते सिंधियुनि खां राय छो न वरिती वई। उन ते बाज़मीर सियासतदाननि इहतिजाज कयो, पर वरियो कुझु बि कोन। जेको फ़ैसिलो इक़्तिदार धणियुनि खे करिणो हुयो सो उन्हनि पंहिंजे मुफ़ादनि वटां कयो। कराची जुदा थियण खां फ़ौरन पोइ KMC क़ाइमु करे कराची जे ॿाहिराड़ियुनि खां वोट वारो हक़ खसियो वियो, जेको वरी जाखोड़ ऐं मुश्किल खां पोइ 1962 में ज़िले लोकल बोर्ड ठाहे बहाल करायो वियो। टियों कहर सिंधियुनि सां इहो कयो वियो जो जेके ज़मीनूं मुल्क ठहण वक़्तु हिंदू पंजाब ऐं सिंध में छॾे विया, उन्हनि खे मुतज़ाद फ़ैसिलनि जी बुनियाद ते विरहायो वियो। पंजाब में हिंदुनि वटि गिरवी रखियल ज़मीनूं पंजाब जे असल मालिकनि खे ॾिनियूं वियूं
ऐं सिंध में उन जे उबतड़ फ़ैसिलो कंदे ज़मीनूं सूबाई सरकार हवाले कयूं वियूं, जेके अॻिते हली सिंधी मालिकनि खे ॾियण बजाए किले में ॿाहिरां आयल पनाहगीरनि जे हवाले कयूं वियूं। उन फ़ैसिले में बि सिंधियुनि खां न पुछियो वियो ऐं हीउ फ़ैसिलो बि ॾाढ जे बुनियाद ते कयो वियो। अॻिते हली सिंध जे वसीलनि खे फॿाइण लाइ वन यूनिट जो ड्रामो रचायो वियो। 5 सूबनि जी सदियुनि वारी सुञाणप ख़तमु करे 2 सूबा ठाहिया विया। ओभर पाकिस्तान जंहिंमें बंगाल शामिलु हुयो ऐं ॿियो ओलह पाकिस्तान जंहिंमें बाक़ी 4 सूबा अची वञनि था। हद इहा हुई जो हिकु नोटिफिकेशन जारी कयो वियो त सिंध जो नालो कंहिं बि तरह इस्तेमालु न कयो वेंदो। पोस्ट वारे लिफ़ाफ़े ते शहर सां गॾु सिंध लिखियो वियो त लिफ़ाफ़ो असुल एड्रेस ते न पहुचायो वेंदो। सिंध जी बजाए साउथ ज़ोन लिखणु लाज़मी हूंदो हो। वन यूनिट खां पोइ फ़ौरन उहो हुकुम जारी कयो वियो त जेके शागिर्द इम्तिहान दौरान सिंधी में जवाबु लिखंदा आहिनि से हाणे सिंधी जे बजाए उर्दू ऐं अंग्रेज़ी में जवाबु लिखंदा। हालांकि अंग्रेज़नि जे दौर खां वठी सिंधी ॿोली हलंदी आई। आज़ादी मिलण खां पोइ सिंधी ॿोली ख़तमु करण जो ऐलान कयो वियो। हीउ फ़ैसिलो बि यकतरफ़ो हुयो, उन में बि सिंधियुनि जी राय शामिलु न हुई। अहिड़े फ़ैसिले सां सिंध में हज़ारे शागिर्द इम्तिहान ॾियण खां रहिजी विया, छाकाणि जो उन्हनि खे न अंग्रेज़ी न वरी उर्दू ते उबूर हासिलु हुयो। कोटड़ी बैराज ऐं गुड्डू बैराज जूं लखें एकड़ ज़मीनूं नीलामी वसीले धारियुनि खे ॾिनियूं वियूं। उन्हनि खे ख़बर हुई त सिंधी मक़ामी माण्हू ग़रीब आहिनि, नीलाम में ज़मीनूं ख़रीद करे न सघंदा। उन करे नीलाम वसीले उहे ज़मीनूं बि धारियुनि ख़ुसूसन पंजाबियुनि हवाले कयूं वियूं। अॻूणे सदर फील्ड मार्शल अयूब ख़ान रिटायर्ड फ़ौजनि खे इनाम में ज़मीनूं बि सिंध में ॾिनियूं। उहो फ़ैसिलो बि ॾाढ जे बुनियाद ते कयो वियो। सिंधियुनि खे उन्हनि जे सूबे अंदरि उन्हनि जे ज़मीननि खां महरूम कयो वियो। सिंध सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो जारी रहियो ऐं हाणे बि जारी आहे। सिंध जे वसीलनि तेल गैस ज़राइत बंदरगाह हवाई अॾनि वग़ैरह जी समूरे हासिलु थींदड़ आमदनियुनि खे वफ़ाक़ जे हवाले करे मोट में सिंध खे हथ में कुश्तो ॾिनो वियो आहे। सिंध जे वसीलनि ते बि सिंध जो ऐं उन जे माण्हुनि जो इख़्तियार कोन आहे। सिंध हिन वक़्तु हर मैदान में तबाही जे कंधे ते पहुचाई वई आहे। उहे बि समूरा फ़ैसिला सिंध वासियुनि जी राय मालूम करण खां सवाइ असुल इक़्तिदार धड़ियुनि इस्लामाबाद में कया आहिनि। कालाबाग डैम बि साॻियुनि वेझो हिकु मुख्य मामिलो आहे। मख़सूस मुफ़ादनि वारो टोलो टिनी सूबनि जी मुखालफ़त बावजूदु डैम ठाहिण वारी होड ते क़ाइमु आहे। सिंध जे सियासतदाननि त एतिरे ताईं चयो आहे त कालाबाग डैम ठहण सां मुल्क जी वहदत खे ख़तरो लाइक़ु थींदो। जॾहिं त बलोचिस्तान सरहद ऐं सिंध जे असेंबलियुनि हिन डैम जी मुखालफ़त में करारदादूं पास कयूं आहिनि त पोइ हरूभरू हिन मसइले ते ॻत ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। छा वरी जरेकाण बकरी कुहण जे कढायो ईअं करण सां सूबनि विच में वेछा वधंदा, जेको अमल मुल्क लाइ हानिकार साबित थींदो। हाणे त इक़्तिदार धणी फ़ैसिलो करे सघनि था त मुल्क जी वहदत ज़रूरी आहे या उन खे बि माज़ी वांगुरु दाव ते लॻाए ज़ोरे निडण सूबनि जी राय खे नज़रअंदाज़ करे मनपसंदि फ़ैसिला मढ़िया वेंदा। ही मज़मून अव्हां ॿुधी रहिया हुआ किताब निंड नहेरियो नेण मां। ही मज़मून नामियारा लेखक सीनियर सहाफ़ी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु हुयो, जेको रोज़ानी अवामी आवाज़ कराची में सूमर 6 मई 1996 में शाया थियो हो। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। आऊं अव्हां जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी ऐं अव्हीं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ उथारियो वेंदो आहे। सक़ाफ़त इल्मु अदब सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवरेज जे बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। अॻिते वधो ऐं असांजी सहायता करियो। रेडियो जी नशरात तव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करे हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
उन सां गॾोगॾु अव्हां जेकॾहिं यूट्यूब ते असांजा प्रोग्राम ॿुधणु चाहियो था त हींअर ई सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण जंहिं किताब जा वर्क वरायूं था उन जो नालो आहे माड़ियुनि मारिस कीन की। इहो किताब नामियारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं लेखक सारी ज़िंदगी सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदड़ अहम अॻवान साईं अब्दुल वाहिद आरिसर जो लिखियलु आहे। हीअ किताब जेल डायरी आहे जेको रनीकोट पब्लिकेशन हैदराबाद पारां छपराए पधिरो कयो वियो हो। हीअ किताब 1 अगस्त 1999 धारे छपजी पधिरो थियो हो। जी हा, वर्क वरायूं था किताब माड़ियुनि मारिस कीन की जा। हीअ नालो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे बैत मां खयल आहे, जेको बैत आहे त झरोकन झोरियो हियूं कोठियुनि आऊं कुठियास, मारुनि मंझ मुयास न त माड़ियुनि मारिस कीन की। मुंहिंजी सरज़मीन जी रिवायत रही आहे त हिन भूमि जे मौत खां मात न खाईंदड़ जूझार पंहिंजी पग बचाइण लाइ सिसी कपाए छॾी आहे, पर पग किरण न ॾिनी आहे। मुंहिंजे मुल्क जे मारे जी पोती असां वटि काबे जे गिलाफ़ खां वधीक मुक़दस पए रही आहे। पोती ऐं पग जी सलामती लाइ पंहिंजे मुल्क जा माण्हू हिकु हिकु ॾींहं में 20,000 जे तइदाद में शहीद पए थींदा रहिया आहिनि। मूं हमेशह पंहिंजे वतन जे कणक जे अध पकल संगन जहिड़े शैपरनि वारनि खे पग बचाइण लाइ पए हिमथायो आहे, पर तोखे ख़बर आहे त मुंहिंजे मुल्क जे बख़्तावर जे मथे तां पोती लथी त हू ईअं सम्झंदी आहे ॼण संस लॼ सां हथ चुरांद कई आहे। उहो ई सबबु आहे जो मूं पोती ऐं पग ते पंहिंजी तमामु लफ़्ज़ी मीनाकारी सर्फ़ कई आहे। भला तो कॾहिं उहा पग ऐं पोती ज़ोरे लाहिण जे बारे में सोचियो आहे? मुंहिंजे दोस्त मूंखां पुछो वराणियुमि हा, उन सूरत में जॾहिं मूंखे पंहिंजे आज़ादु मुल्क जे झंडे ठाहिण लाइ को बि कपिड़ो न मिले त उन सूरत में आऊं पंहिंजे ज़ाल जे मथे तां ज़ोरीअ पोती लाहे ऐं पंहिंजे पीउ जी पग फाड़े उन मां पंहिंजे मुल्क जो झंडो तयारु कंदुसि। मूं वटि पोती ऐं पग खां जेकॾहिं का शइ वधीक मुक़दस आहे त उहो क़ौमी झंडो आहे। रसूलुल्लाह पहिरियों इस्लामी झंडो बीबी आयशा जी चुनी फाड़े ठाहियो हो। जॾहिं इंडोनेशिया आज़ादु थियो उन वक़्तु उन जे क़ौमी झंडे लाइ को बि कपिड़ो न हो त सोई कारनू पंहिंजी ज़ाल फातिमा जी पोती फाड़े उन मां आज़ादु इंडोनेशिया जो पहिरियों क़ौमी झंडो तयारु कयो हो। केॾियूं बा अज़मत आहिनि उहे पोतियूं जिन जे टुकड़नि मां आज़ादी जा झंडा तयारु थिया। उन मां इहो बि मालूम थियो त के क़ौमूं अहिड़ी बेवसी में आज़ादी हासिलु कंदियूं आहिनि जो वटि क़ौमी झंडे लाइ कपिड़ो बि न हूंदो आहे। 18 अगस्त 1980 जी राति जो हिकु थियो आहे। मुंहिंजे अखियुनि मां निंड ईअं पर करे उॾामी वई आहे जीअं अध राति जो सोणी जे शरीर मां सुस्ती सट ॾेई निकिरी वेंदी हुई ऐं हूअ पंहिंजे महबूब खे मिलण लाइ सिंधु जी सावणी वारनि मौजनि में काहे पवंदी हुई। संस जज़्बे जी जवानी ऐं उमिरि जे उमंग अॻियां सावणी जी सिंधु जूं लहरूं शिकस्त खाए साणियूं थी पवंदियूं हुयूं। मूंखे अॼु पंहिंजे प्यारनि खां विछड़े साल थी वियो आहे। मुंहिंजे शरीर जे संद संद मां निंड जो पखीड़ो पर करे उॾामी वियो आहे। आसन ऐं उमेदनि जा दीप जलाए मूं हिकु साल जो सफ़र पूरो पे कयो आहे। उन विच में केतिरा भेरा मूंखे बदन जी बुख न मालूम केतिरो लॼायो पचायो आहे ऐं न मालूम केतिरियूं रातियूं ऐं काम देव जे अग्नि में सड़ंदो रख थींदो वरी फारसी जे रिवायती पखी वांगुरु जहिड़ो थींदो रहियो आहियां। ऐं न मालूम केतिरियूं रातियूं मूं कंहिं मोमल जी मुर्क जे सुजरे लाइ बांग ताईं तेल फुलेल जा ॾीआ ॿारिया आहिनि ऐं बिस्तरे जी चादर बाह जे ॼिभियुनि वांगुरु मुंहिंजे जिस्म खे वकोड़ींदी रही आहे। पर पोइ बि आऊं उन्हनि रातियुनि मां का अब्दी तांग जे छिक ते सलामत निकिरंदो आयो आहियां। उन विच में मूंखे बेपनाह दुश्मनियूं मिलियूं ऐं बेअंत हमदर्दियूं पिणु अणगणियूं यादगिरियूं आयूं ऐं बेअंत बेपरवाह बेवफ़ायूं बि पले पियूं से बि उन्हनि शख़्सनि खां जिन तोड़ निभाइण जा वाइदा ऐं वचन कया हुआ। पर उहे सभु सहंदो रहियसि छो त सहण जी सती मुंहिंजी माउ अमड़ जे खीर में पियल हुई
ए अमड़ काश तुंहिंजे खीर में रुॻे माखी जी मिठास ऐं थर जी वारी जी नरमी जी बजाए कुझु टूह वल जी कोड़ाण ऐं कुझु तलवार जी धार जी तेज़ी बि हुजे हा त आउं कलमकार जे बदिरां कुझु ॿियो थी पवां हा। सामोरा माशूल बिनलाह कारी सिद्दीकी नई सही पर परचो वधियार थी ऐशी वदेशी ऐं शेरो नोड़े ई थी पवां हा। शायदि तुंहिंजे थञ में अहिड़ी शइ मिलियल न हुई, उन करे आउं बेवसी वारी हालति में ख़लीफ़े नबी बख़्श जे सोचनि जे गुलनि खे बूटनि हेठां चिभाटींदो ॾिसी माठ करियो बंदे खाने जे बिस्तरे ते वेठो आहियां। राति जे हिन पोएं पहर में मूंखे न बदन जी बुख आहे, न वरी तन जी तौंस आहे ऐं न मुंबल जी मुर्क माण जी उमंग आहे। अॼु मूं में हिकु नओं इंसानु कर मोड़े उथियो आहे या को नओं पखीअ परणा सोहे रहियो आहे। अॼु मुंहिंजो रूह एतिरो उदास ऐं उञायल आहे जो दिलि थी चाहे त मोखी जा समूरा मट ख़ाली करे अंदर में ओते छॾियां ऐं पोइ उन्हनि खे भञे भोरा भोरा करे संदन ठिकरियूं बि चटे ऐं चूसे छॾियां त जीअं मुंहिंजी लऊं लऊं मझारा बग़ाव जूं ॼिभियूं अबर जे ओहिरनि वांगुरु उभरनि ऐं आउं रतन सिंह सोढो बणिजी कारे घोड़े जे उघाड़ी पुठी ते चढ़ी सिंह जे ॿेलनि जबलनि वाहनि ऐं वस्तियुनि में कोई अज़ली आवाज़ उभारींदो अॻिते वधंदो रहां। उन वक़्त ताईं जॾहिं मुंहिंजी लऊं लऊं जूं ॼिभियूं का आग लॻाए छॾनि, अहिड़ी आग जेका लतीफ़ जी शाइरी वांगुरु रोज़ानो तेज़ थींदी वञे, मां सम्झां थो हिन दौर जी सिंध खे कंहिं अहिड़ी आग जी ज़रूरत आहे जंहिंमें हिन धरती जी सदियुनि जे सतायल पीड़ा जे साह जी सुरहाण हुजे। अमराणी जे मार्ग ते रखियल मरवी नाज़मूं जी महक हुजे, लतीफ़ जे तसौफ़ जो ॼराटो हुजे ऐं फ़ैननि जी तहरीर जी वहशत अंगेज़ी हुजे ऐं उहो इतिहाद रनीकोट वांगुरु मज़बूत ऐं अॾोल हुजे। जेकॾहिं आउं मरी वियुसि हिन धरती जी उहा ई हालति रही त आउं क़बर में बि लुछंदो फतकंदो रहंदुसि ऐं मुंहिंजे रूह जी बेक़रारी उते बि अमराणी जे मार्ग ते रोपियल मरवे जी सुरहाण लाइ सिकंदी रहंदी, उन वक़्त ताईं जॾहिं हिन मातृ भूमि जो इंसानु कास्तरो सां गॾु अजक वेड़े अक़वाम मुतहदा में न वेंदो। जिन क़ौमी कारकुननि ते मुल्क दुश्मनी जा इल्ज़ाम लॻल हूंदा आहिनि से ज़िंदगी जो घणो अरसो रूपोशी या जेल में गुज़ारींदा आहिनि। रूपोशी ऐं जेल ॿई संदन सिहत खे तबाह ऐं ख़्यालनि खे पुख़्तो कंदा आहिनि। जेल मां क़ौमी कारकुन ज़हनी तरह वधीक बालिग़ नज़र ऐं ऐसाबी तरह कमज़ोर थी निकिरंदो आहे। उन ऐसाबी कमज़ोरी खे दूर करण लाइ हुन खे आराम ऐं ख़ुशहाल ज़िंदगी जी ज़रूरत पवंदी आहे। अंग्रेज़ी जेल कानून मूजिबि जेल में क़ैदी सां अहिड़ी हालत हली वेंदी आहे जो हुन मां हयाती जो उमंग बिल्कुलु निकिरी वेंदो आहे। उहो ई सबबु आहे जो जेल कानून मुताबिक़ हर क़ैदी खे उहा शइ पाण वटि जेल में रखणु सख़्तु ॾोह हूंदी आहे जंहिंसां हू आपघात करे सघे। मिसाल तौरु शेव जो ब्लेड रखणु जेल कानून में आम क़ैदी लाइ सख़्तु ॾोह आहे, छो त ब्लेड मां ख़ुदकशी जो अंदेशो हूंदो आहे। जेतोणीकि ब्लेड जे ज़रिए शेव करे क़ैदी पंहिंजी शख़्सियत में निखार पैदा करे पाण में जीअण जी वधीक सघ ऐं क़ुवत सारे थो ऐं आईंदे ज़िंदगी लाइ पंहिंजे अखियुनि जे गोशनि में कई अणलिखिया सपना आणे सघे थो। पर अंग्रेज़ी जेल कानून जंहिंखे संसद रूहानी औलाद बरक़रार रखियो आहे, जो मतिलबु सिर्फ़ु हीअ आहे त क़ैदी खे अहिड़ी हालत में रखियो वञे जो हू न जीअण गॾु हुजे न मुंहनि सां। उन करे संदन सपननि उन्हनि जी ताक़त ई ख़तमु थी वेंदी आहे। मझाइन ज़िंदगी जा उमंग ऐं तरंग मोकिलाए वेंदा आहिनि। हू जेकॾहिं ॻाईंदा आहिनि त संदन आवाज़ कंहिं मुस्तक़बिल जे यकीन खां ख़ाली नज़र ईंदो आहे। अहिड़ी सूरत में सालनि में कॾहिं हिकु दफ़ो सितारनि जी सूंहं भरी राति ईअं नज़र ईंदी आहे जीअं पिरे जे मोतियुनि भरियल माघ ऐं उहे ॾींहं वाक़ई वॾा ख़ुशकिस्मती जा हूंदा आहिनि जॾहिं पिरी जी पेशानी जी पलाई जा पेर करे पाण पिसाए। उहो फज़ल फरमाईंदो आहे। जेल जे खोलनि में असां जहिड़े ग़रीब क़ैदी लाइ 6 वॻे शाम बंदि थींदड़ क़ैदियुनि लाइ ॾखण घुले गली गली गीत थी वञे, जंहिंमें पिया मिलण जो हुगा हुजे या उतर ओत ॾे ऐं घर धञाणी उधारा आणे आवंग चाढ़े।
सियारनि जी सड़ाहट हुजे ऐं उन क़ैदी जी वनी खे ॿियनि जा वर पिसी सेकारा उभरनि, ॿई ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि ख़ुश्क ऐं बेनूर रातिनि जी पेशानी ते वक़्ती मुसरत तिलक सां सिर्फ़ु ॾिण वारनि ते लॻाए सघंदा आहियूं। ख़ुशकिस्मती सां जेकॾहिं अहिड़नि ॾींहंनि ते आऊं ऐं मुंहिंजो दोस्त पलीजो गॾु हिकु जेल में हूंदा आहियूं त प्रोग्राम खे 4 चंड लॻी वेंदा आहिनि, छो त पलीजे खे ज़रे मां आफ़्ताब बणाइण जो हुनरु ईंदो आहे ऐं आऊं जेल में हिकु अहिड़ो शख़्स हूंदो आहियां जंहिंजी मौजूदगी सबबु सभिनी पार्टियुनि, ग्रुपनि, गुरूहनि ऐं धुरियुनि जा माण्हू हिकु हंधि अची गॾु थींदा आहिनि। उन में मुंहिंजो कमाल न आहे, पर थर जी थधी मिटी जी हेर जे हुगाव मुंहिंजी तबियत खे अहिड़ो बणाए छॾियो आहे। उन करे असांखे प्रोग्राम ठाहिण में ॾाढी आसानी थींदी आहे ऐं कंहिं बि धुर खे नाराज़ थियण जो मौक़ो घटि मिलंदो आहे। हूअं इहा हक़ीक़त आहे त सिंधियुनि ते मढ़ियल सदियुनि जी ग़ुलामी ऐं मंझाइनि सियासी शऊर कढी छॾियो आहे। असांखे न सियासी इख़्तिलाफ़ करणु ईंदो आहे ऐं न सियासी इतिहाद। असां सियासी इख़्तिलाफ़नि ऐं इतिहादनि में हदबंदियूं ऐं संधा सेड़ा क़ाइमु करे सघंदा ई न आहियूं। असां इख़्तिलाफ़ में ईंदा आहियूं त कारी वारीअ नौबत ते पहुची वेंदा आहियूं ऐं पंहिंजे सियासी मुखालफ़नि खे ईज़ा रसाए ज़रिए ख़तमु करण जी कोशिश कंदा आहियूं। मतिलबु त इख़्तिलाफ़ में एतिरो अॻिते निकिरी वेंदा आहियूं जो पोइ ते मोटी अचणु असांजे लाइ महाल थी पवंदो आहे। ऐं अहिड़ी तरह सिंधी क़ौम जंहिं कंहिं दौर में एकता ऐं ॿधी जा रूह परवर निज़ारा ॾिठा हुआ ऐं क़ौमी इतिहाद जे छोलियुनि वांगुरु छुली हुई, उनखे वरी उहो दौरु ॾिसणु नसीब न थियो आहे। ऐं वरी जेकॾहिं असां कंहिंसां इतिहाद कंदा आहियूं त उहो इतिहाद सियासी हिकमत अमली बदिरां आशिक़ ऐं माशूक़ वारो इतिहाद नज़र ईंदो आहे, जंहिंजी न का हद हूंदी आहे न वरी सिधो सेड़ो। नतीजे तौरु जॾहिं तारीख़ जूं संगीन हक़ीक़तूं अहिड़नि रोमांटिक इतिहाद सां टकराइबियूं आहिनि, तॾहिं आशिक़ या माशूक़ सां कंहिं हिक खे आपघात करणो पवंदो आहे। पर जीअं त असांजी सिंधी आवाम खे मीर फ़तह अली जी सिंध फ़तह करण सां ई सिंधी सियासत खां पूरी रीत बेदख़ल करे छॾियो वियो आहे, उन करे हिन वक़्तु सभ खां वॾी ऐं सख़्तु ज़रूरत आहे त सिंधी आवाम जे घर में सियासत मोटाई वञे, उन जे समूरनि गुणनि पुरपेचनि वरनि वकड़नि ऐं आङियुनि रस्तनि सुमेत उन्हनि सभिनी ख़ामियुनि हूंदे ईद जे प्रोग्राम खे कामयाबु बणाइणु हो। जेल हमराहनि सां भरिजी विया हुआ, सभिनी सियासी वार्डनि में सियासी क़ैदी सथिया पिया हुआ, मार्शल सख़्तु थींदी पई वई। माण्हू चवंदा आहिनि त आज़ादी मुसरत जा बेपनाह ख़ज़ाना खणी ईंदी आहे ऐं कंहिं क़ौम खे वज़न ऐं बार खां एॾो त हल्को करे छॾींदी आहे जो हवा जे कुल्हनि ते चढ़ी फ़िज़ाउनि में शफ़क़ जी सुर्ख़ी खे चुमी ॾींदी आहे। पर ही कहिड़ी आज़ादी हुई जेका ईद जी राति असांखे पंहिंजे ज़ालनि जे चपन चुमण जी आज़ादी खां हमेशह महरूम कंदी आहे। मूंखे ख़बर न आहे त सिंध जे सियासी क़ैदियुनि पंहिंजी ज़िंदगी जूं केतिरियूं ईदूं जेल खां ॿाहिरि गुज़ारियूं आहिनि, वरना ईद जे मौक़े ते सिंधी सियासी क़ैदी हमेशह जेल में ई हूंदा आहिनि। ए वक़्त जा हुक्मरान टोलो, अव्हां असां जूं बनियूं खसियूं, अव्हां असांजा पड डाठा, अव्हां असांजी तारीख़ जे मासूम चहिरे ते मशरक़ वस्ता जे लुटेरनि जी वहशानियत ऐं शैतानियत जा तह चाढ़े छॾिया। तव्हां असांजी धरती में न सिर्फ़ु इक़्तिसादी तारीख़ ऐं जाग्राफ़ियाई तब्दीली कई, पर असांजी सक़ाफ़त खे सोन बाई मां फेराए मेलोडी शो खणी बणायो आहे। ए सफ़ाको ऐं कातलो, तव्हां त सिर्फ़ु सिंधी आवाम सां जेल खाना भरिया, न सिर्फ़ु उन्हनि जे संगीन दीवारनि जे पुठियां संदन जुवान जमान जज़्बनि खे दफ़न कयो, पर तव्हां असांजे उन्हनि नौजवाननि खे फ़ौजी बूटनि हेठां चिभाटे छॾियो जिन जा ज़िंदगी जूं बहारूं ई न ॾिठियूं हुयूं, जिन ज़िंदगी जे गूंजन खे पूरी रीत टिड़ंदे न ॾिठो हो। इहे आलमी गुंडागर्दी जा दादागीरो, तव्हां ख़ुशी जे ॾिण वारनि खे न सिर्फ़ु असलियत खां परे हटाए छॾियो, पर उन्हनि खे रत हाणो करे छॾियो आहे। ए इंसान ज़ात जा दुश्मनो, तव्हां त ईद जे रातियुनि में असांखे चांडोकी जी हिकु चुमी खां बि महरूम करे छॾियो आहे। नामालूम केतिरे अरसे खां असांजे चपन में
एतिरे चुमियूं सिर्फ़ु ईदनि जो टिड़ी रहियूं आहिनि जेतिरा इक़बाल जी पेशानी में क़ज़ा थियल सजदा बि न टिड़िया हूंदा। पर वैश्यो लुटेरो ऐं इंसान जे चहिरे ते सारी काइनात जी गॾु थियल लानत जे मुजसमे सूरतो हू ॿुधो दूर मशरक़ में रोहिड़ जे वण ते वेठल अकेलो पखी उभरंदड़ सिज जे अखियुनि में अखियूं विझी असांजे दाइमी फतह ऐं तव्हांजी दाइमी शिकस्त जो ऐलान करे रहियो आहे। मुंहिंजी धरती हिकु ॾींहुं वरी सावण वारा साठ कंदी मोह जे दड़े जी नचणी जे रूप में मैदान में लहंदी ऐं उन वक़्तु कंहिंजे उञायल चप ते चुमी जी तांघ न रहंदी। उहो दौरु अव्हां लाइ छिते कुते वांगुरु फटण चटण जो दौरु हूंदो। उन वक़्तु मुंहिंजे हिकु हथ में कारूंजर जी कोर ते रहंदड़ कंहिं कोल्ही जो सॻो मुरकंदड़ ॿारु हूंदो ऐं ॿिए हथ ते अमन जो कबूतर ऐं गले में इंसानियत जी दाइमी मुसरत ऐं मोहबत जे नज़म जो तावीज़। हिन वक़्तु तव्हां भले असांजूं ईदूं बिरादूं रोकिजो, असांजूं चांडोकियूं ऐं चेट दाग़दार करियो, असांखे खेतनि ऐं खिलणियुनि जी खेकार खां महरूम करे छॾियो। पर यादि रखो ए फना जा मुसाफ़िरो, तव्हांजे सीने ते ऐं सिर ते अवाम जो पथर ठकाउ करण वारो आहे। ज़िंदगी हिकु मोर जी हूंदी आहे जेको अकेले बि पंहिंजे परनि जे ज़ोर ते पाण सां गॾु गुलिस्तान खणी हलंदो आहे, जेको सहरा में बि नक़ुलिस्तान पैदा कंदो आहे ऐं उन जे उबतड़ कांवनि जे वलर जी ज़िंदगी काइनात खे बदसूरत बणाए छॾींदी आहे ऐं माण्हुनि जी नफ़रत जो निशान बणिजी वेंदी आहे। तव्हां उहे कांव आहियो जेके वलर में हूंदे बि अवामी नफ़रत जो शिकार आहियो ऐं कंहिं ॿार जे हथ में पथर ॾिसंदा आहियो त अव्हांजे जिस्मनि में ॾकणी तारी थी वेंदी आहे ऐं भॼण खां सवाइ ॿी का वाह नज़र न ईंदी अथव। असां मोर आहियूं, रुञनि ऐं सुञनि में बि पंहिंजे फ़िक्र जी चमन सां सूरजमुखी पैदा करे छॾींदा आहियूं। उन करे हिन भेरे बि अव्हां असां ते आज़ादियुनि जा दर बंदि करे छॾिया। असांखे काइनात जे रंगीननि खां महरूम करे छॾियो, पर असां जेल जे संगीन दीवारनि खे बि गुलिस्तान जो रूप ॾेई छॾियो। हज वारी ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु में रसूल बख़्श पलीजे जी चिठी मूं वटि पहुती त हिन साल ईद लाइ हीअ रथ आहे त सभिनी वार्डनि जी मानी गॾु करे कंहिं हिकु वार्ड में खाइजे ऐं पोइ सभई सियासी क़ैदी गॾिजी कचहरी जा के प्रोग्राम तरतीब ॾियूं। मूं अहिड़ी चिठी साॻे वक़्तु अबू बकर ज़रदारी ऐं मोहम्मद ख़ान सुमरे वारनि खे बि लिखियूं आहिनि। मूं पंहिंजे प्यारे दोस्त हबीबुल्ला काबोरे, कमर भट्टी, समिया मंगरे, सागर समेजे सां सलाह करे पलीजे साहिब खे जवाबु लिखियो त असां मुकमल तौरु इन रिथ सां शामिल राय आहियूं ऐं असांजी ख़्वाहिश आहे त उहा गॾिजाणी अव्हां जे अवामी वार्ड में रखी वञे। उहो जवाबु लिखी वांदो ई मस थियोसि त जमादार अची ॿुधायो त सागर समेजो आज़ादु थी वियो आहे, उन करे जल्दी सामान ॿधे जेल मां ॿाहिरि निकिरे। सागर जी आज़ादी जी बेपनाह ख़ुशी बि थी त ॾुख बि, छो त असांजी जेल जे साथियुनि में सागर सुठो ॻाईंदड़ हो। हुनजे वञण सां ईद जी महफ़िल में वॾी ख़ामी पइजी वई। सागर थरी लोक गीतनि सां गॾु अयाज़ जो उहो शहर ख़ासि अंदाज़ में ॻाईंदो हो त असां ते हिकु ख़ासि क़िस्म जी कैफ़ियत तारे करे छॾींदो हो। इश्क असां वटि आराई जी आयो झोल भरे, कोई कीअं करे नेटा नेण पिरी जा ईअं ॼण रिण में राति ठरे। उन पोइ सिट ते त क़त्ल जी केस में मुलवस पोढ़ो इंजीनियर जबार पंजाबी बि मस्तु थी वेंदो हो ऐं जॾहिं कॾहिं सागर खे चवंदो हो त सागर भाई वो सुनाओ जिसमें सहरा में रात का ज़िक्र है। बहरहाल सागर 13 महीना जेल में रहण खां पोइ आज़ादु थी वियो ऐं असां ईद जे प्रोग्राम खे तरतीब ॾियण में मशगूल थी वियासीं। ईद जी राति केतिरनि यादनि, ॾुखनि ऐं विछोड़नि जे वलोरनि में गुज़रंदी रही। कॾहिं भिनल नेण थे यादि आया त कॾहिं मुरकंदड़ मुहांडा, कॾहिं जवान जिस्मनि मां उभरंदड़ पघर जी चैंपियन जहिड़ी ख़ुशबू जूं यादगिरियूं थिया आहियूं जेके बबुर जे फुलड़नि वांगुरु दिमाग़ जी सेज खे सुरो कंदियूं रहियूं। त कॾहिं अकेला जा विछूं संद संद खे ॾंगींदा रहिया। उहा राति असां कीअं काटी, उन जी ख़बर ख़ादम लाखेर ऐं इस्माइल खे कहिड़ी।
सजण तोखे ख़बर कहिड़ी त मुंहिंजी राति कीअं गुज़री। सुबुह जो वेझी कपिड़ा मटाए ईदगाह ते पहुतासीं। असांखे ईद आम क़ैदियुनि सां पढ़ण जी इजाज़त हूंदी हुई, पर हिन भेरे सियासी क़ैदियुनि जी घणाई सबबि असांखे आम क़ैदियुनि खां धार ईद पढ़ण जो हुकुम ॾिनो वियो ऐं ईद निमाज़ लाइ उहा जाइ मुक़ररु थी जेका पहिरियां पिंडी साज़िश केस जे क़ैदियुनि ते मुक़दमे हलाइण लाइ कोर्ट ठाही वई हुई। ही उहा ई कोर्ट हुई जंहिं केस में फ़ौजनि सां गॾु सैयद सजाद ज़हीर, फैज़ अहमद फैज़ ऐं के ॿिया कम्युनिस्ट हुआ। उन अरसे दौरान फैज़ जे लासानी शाइरी तख़लीक़ थी ऐं कैप्टन ज़फ़रुल्लाह पोशनी पंहिंजो मशहूरु किताब ज़िंदगी ज़िंदा दिली का नाम है लिखियो, जंहिंमें रहीम हिंगोरे जी हयाती जो मुख़्तसर अहवाल ऐं संस फ़रार जो पूरो दास्तान बयानु कयल आहे। मूंखे ख़बर नाहे त रहीम हिंगोरो ॿाहिरि ॾाढ़ी खे मेंदी हणंदो हो या न, पर पोशनी जे किताब मां ख़बर पवे थी त हुन फाही घाट जे खोले में ॾाढ़ी खे मेंदी हणणु शुरू कई हुई। हीअ उहा ई कोर्ट हुई जिते वली ख़ान, अताउल्लाह मेंगल ऐं संदसि साथियुनि ते बग़ावत जो केस हलायो वियो हो ऐं हर शुनवाई ते सबूत तौरु FSF फेडरल सिक्योरिटी फोर्स वारनि जूं ट्रकूं हथियारनि सां लड़जी मैदान में अची बीहंदियूं हुयूं ऐं शायदि ही उहो ई मैदान हुजे जिते मुंहिंजे देश जे अज़ीम लाफ़ानी इंसान ऐं हिन ख़िते में अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ पहिरीं अज़ीमुल शान गोरिला जंग जो आगाज़ कंदड़ सुरमे ते केस हलाए खेसि फाही ते लटकायो वियो हो। जिते अॼु असां ईद निमाज़ पढ़ी रहिया हुआसीं, उते शायदि कॾहिं हिन माधर भूमि सिंध जे नरनि ऐं नारियुनि डॉक्टर चौथराम गदवाणी, दादा जयराम दास जी अॻुवाणी में होलियूं ऐं ॾियारियूं मल्हायूं हुजनि। अॼु उन मैदान में सिंध धरती जा उहे इंसान गॾु हुआ जिन कॾहिं बि हुसन खां सवाइ कंहिंखे मथो न टेकियो हूंदो। हीअ वर्क हुया नाम्यारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं नाम्यारे लेखक साईं अब्दुल वाहिद आरीसर जे किताब माड़ियुनि मारिस कीनकी मां। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अवां जो मेज़बान आहियां हबीब लगारी ऐं ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। सक़ाफ़त, इल्मु, अदब, सियासत ऐं समाजी सरगर्मियुनि बाबति थींदड़ प्रोग्रामनि खे असीं अवले जे बुनियाद ते नशर कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हां जे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। असांजे सहकार लाइ अव्हीं क़दम वधायो ऐं असां सां राब्तो करियो। रेडियो जी नशरियात अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। हाणे नाम्यारे लेखक नवाज़ खान ज़ौर जे किताब आज़ाद रवादार जमहूरी सिंध जा वर्क वरायूं था। हीअ किताब आज़ादी अशात घर मीरपुर बठोरे पारां 2015 में छपराए पधिरो कयो वियो हो। नवाज़ खान ज़ौर जीअं सिंध क़ौमी पार्टी जो अॻुवान आहे, उन सां गॾोगॾु सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ींदो पियो अचे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते संसि लिखियल मुख़्तलिफ़ मज़मून अख़बारनि ऐं रिसालनि जो हिसो थींदा रहनि था। अॼु असां नवाज़ खान ज़ौर जे किताब आज़ाद रवादार जमहूरी सिंध मां जेको मज़मून पेश करे रहिया आहियूं, उनजो उनवान आहे ख़ुशहाली आज़ादी में ई मुमकिन आहे। आवाम या क़ौम जी ख़ुशहाली हिकिड़ो अहिड़ो सुवालु आहे जेको सियासत में वर वर उभरंदो आहे ऐं होशियार ऐं चालाक सियासतकार उन सुवाल सां वर वर खेॾंदा रहंदा आहिनि। उहे अवाम जी ग़ुर्बत ते ॻोढ़ा ॻाढ़ींदा आहिनि, ग़रीबी ऐं ख़ुशहाली जे विच में भेंट कंदा आहिनि, ख़ुशहाली जो वणंदड़ ऐं दिलि आवेज़ ख़्वाब ॾेखारींदा आहिनि ऐं हिकिड़े ख़ासि मुंद में जेका घणो करे चूंडनि जी मुंद हूंदी आहे, अवाम सां ख़ुशहाली जा वचन ऐं वाइदा कंदा आहिनि, पर उहो अमल सिर्फ़ु चूंडनि जे वक़्तु कोन थींदो आहे।
सियासत जी दुनिया में वक़्त ब वक़्तु अहिड़ा केतिरा ई मौक़ा ईंदा आहिनि जॾहिं हीउ सुवाल उभरी पियो ईंदो आहे ऐं उन जे जवाब में टेका टिप्पणी पई थींदी आहे। तनक़ीद ऐं तबसरा पिया थींदा आहिनि ऐं वचन वाइदा पिया वरजाइबा आहिनि। समाजी ऐं इक़्तिसादी उथलनि पुथलनि लोरनि लमनि ऐं हेठाइनि मथाइनि में हीउ सुवाल पियो उभरंदो आहे ऐं ताला आज़माई घणे भाङे हीउ खेॾ ग़ुलाम अणसुधरियल ऐं पुठिते पियल मुल्कनि में खेॾंदा ई रहंदा आहिनि। जहिड़ी रीति समाज हिकिड़ो मुसलसिल लकाउ आहे, बिल्कुलु अहिड़ी रीति सियासत ऐं इक़्तिसादियात पिणु हिकिड़ो मुसलसिल तहरुक ऐं न रुकजंदड़ अमल आहे। पर को बि तहरुक सिधी लकीर में सफ़र नथो करे। जिते तहरुक आहे उते हेठि मथायूं आहिनि। उन करे सियासत समाज ऐं इक़्तिसादियात में पिणु उभारियुनि लहवारियुनि ऐं हेठि मथाइनि वारनि वर वकड़ वाटनि जा मुसाफ़िर हुजनि था। साॻिया माण्हू जेके हिकिड़े वक़्त में ख़ुशहाली जे बुलंदियुनि ते बीठल मिलनि था, ॿिए वक़्त ते उन्हनि जी जॻह हेठि घणो हेठि ॾिसण में अचे थी। आज़ाद क़ौमनि जा मुआशरा ऐं अवाम पिणु इक़्तिसादी बहराननि में फासंदा ऐं माली मुश्किलातुनि जे वर चढ़ंदा रहनि था। जेतोणीकि ग़ुरबत हिकिड़ो आम मसइलो आहे, त हूंदे बि आज़ाद ऐं ग़ुलाम सुधरियल ऐं पुठिते पियल मुल्कनि जी सूरतहाल में हिकिड़ो चिटो फ़र्क़ु मौजूदु हुजे थो। आज़ाद सुधरियल ऐं तरक़ी याफ़्ता मुल्क बुनियादी तौरु ख़ुशहाल मुल्क हुजनि था। ईअं बिल्कुलु आहे त आज़ाद सुधरियल ऐं तरक़ी याफ़्ता मुल्क बि मुआशी बदहाली बेरोज़गारी ऐं इक़्तिसादी बुरहान जे वर चढ़ी वञनि था। पर हर क़िस्म जी ख़राब सूरतहाल जे बावजूदु न त उते जो अवाम बुखनि में पाह थी मरणु लॻे थो ऐं न ई वरी मुआशी एतिरी उन सतह ते पहुचे थी जो माण्हू बिना कंगाल सकीम ऐं बदहाल थी ग़ुरबत जी आलमी लकीर वारे पद खां हेठि ज़िंदगी घारण ते मजबूर थी वञनि। आज़ाद ऐं सुधरियल मुल्कनि में बेरोज़गारी ऐं बदहाली सबबि जेका थोरी घणी ग़ुरबत पैदा थिए थी, उहा मकानी या आलमी इक़्तिसादी बहरान जो नतीजो हुजे थी। जीअं ई उहो बहरान ख़तमु थिए थो, तीअं ई उहा बदहाली ग़ुरबत ऐं अबतरी ख़तमु थियो वञे थी। आज़ाद ऐं सुधरियल मुल्कनि में अवाम जी मुआशी बदहाली हिकिड़ो आर्ज़ी ऐं बिना मुख़्तसर लकाउ हुजे थी। उन जे उबतड़ ग़ुलाम पुठिते पियल ऐं तरक़ी पज़ीरी जे नाले में निहाल मुल्कनि में ग़ुरबत हिकिड़ो दाइमी लकाउ थी पई आहे ऐं वक़्तु ऐं ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे। आज़ाद दुनिया में ग़ुरबत ऐं बदहाली जा सबबु पैदावारी अमल में ईंदड़ लोडनि लमनि ऐं हेठाइनि मथाइनि में लिकियल हुजनि था, जॾहिं त ग़ुलाम मुल्कनि में ग़ुरबत ऐं बदहाल जो कारण क़ौमी इस्तिहसाल ऐं फुरलट हुजे थी। गासिब मुल्क या क़ौमी कब्ज़े हेठि आयल मुल्क या क़ौम जी पैदावारी वसीलनि जी बेदर्दी सां फुरलूट करे उन क़ौम खे तबाही जे वर चाढ़ियो छॾे। इस्तिहसाल जो शिकार क़ौम जा फ़र्द ग़ुरबत जी आलमी लकीर खां बि हेठि ज़िंदगी घारण ते मजबूर हूंदा आहिनि। बिना एतिरो जो पिनण भेड़ा थियो वञनि, जॾहिं त इस्तिहसाल कंदड़ क़ौम जा माण्हू ॾींहों ॾींहुं मचंदा मवाड़ थींदा शाहूकार थींदा वेंदा आहिनि। ग़ुलाम ॿिनि मुख़्तलिफ़ ॾिसाउनि में वधंदड़ उन फ़र्क़ खे ॾींहों ॾींहुं वधाईंदो वेंदो आहे। सिंध में बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ग़ुरबत ऐं ख़ुशहाली जा सवाल ईंदा रहनि था। ताला आज़मा सियासतकार ग़ुरबत ते ॻोढ़ा ॻाड़ींदा ऐं ख़ुशहाली जा ख़्वाब ॾेखारींदा माण्हुनि खे हिरखाईंदा रहनि था। पर हिते वाइदनि जो जेतिरो फ़सल पोखिजे थो, नतीजनि जो ओॾो फल नथो मिले। वाइदा अणमुदाइतनि मेवनि वांगुरु बेसवाद ऐं कसारा थी पिया आहिनि। ग़ुरबत कटारे वांगुरु माण्हुनि जा मथा चीरे रही आहे। ख़ुशहाली जी ख़ुशबू देश जे गलियुनि में विखिरण ऐं माण्हुनि जे मुंहं में महकण खां नाबरी वारे छॾी आहे। बुख ऐं बदहाली आहे जेका ॾींहों ॾींहुं वधी रही आहे। सोखारी सिंध जा माण्हू ॾुखारा आहिनि। सोकारियल सिंध देश जो ॾुकारियल आवाम ग़ुरबत जी आलमी लकीर खां हेठि ज़िंदगी घारण ते मजबूर आहे। आख़िरकार अहिड़ो कहिड़ो सबबु आहे जो सिंधी आवाम जे ज़िंदगियुनि मां न त ॾुख ख़तमु थो थिए, न ग़ुरबत जो अंत थो अचे ऐं नई क़ौम आज़ादी सां जी सघे थी। उन जो हिकिड़ो कारण आहे जेको आहे क़ौमी ग़ुलामी। क़ौमी ग़ुलामी में क़ौमूं तरक़ी न कंदियूं आहिनि। क़ौमी ग़ुलामी तरक़ी ख़ुशहाली ऐं ख़ुशियुनि जा दर बंदि करे छॾींदी आहे। उहा बदहाली मसला ऐं ग़ुरबत ॼणींदी आहे, जंहिंजे नतीजे में ग़ुलाम या कब्ज़े हेठि आयल क़ौम
कमज़ोर लाचार हीणी थी वेंदी आहे। जेका क़ौम जबर ॾाढे फुरलुट जो शिकार हुजे उहा तरक़ी कीअं थी करे सघे। जंहिं आवाम खे पंहिंजे क़ौमी पैदावारी वसीलनि मथां को इख़्तियार न हुजे उहा ख़ुशहाल कीअं थी सघे। सियासत ऐं इक़्तिसादियात खे कंहिं बि सूरत में अलॻि करे नथो सघिजे। जेका क़ुवत सियासी तौरु बालादस्त थी वेंदी आहे उहा इक़्तिसादी लिहाज़ खां बि बालादस्ती क़ाइमु करे वठंदी आहे। साॻे नमूने इक़्तिसादी बालादस्ती रखंदड़ क़ुवत होरियां सियासी तौरु बालादस्त थी वेंदी आहे। सियासत ऐं इक़्तिसादियात हिक ॿिए खां अणछिंजंदड़ हिक ॿिए जा मददी अनसर आहिनि। जेकॾहिं को हिकु पासो सगारो ऐं बालादस्त थी वेंदो आहे, अहिड़े ई नमूने जेकॾहिं को हिकु पासो कमज़ोर हूंदो त ॿियो पासो पिणु कमज़ोर थी वेंदो। जेका क़ौम सियासी लिहाज़ खां कमज़ोर हूंदी उहा पंहिंजा पैदावारी वसीला बचाइण या उन्हनि मां घुर्बल लाभ हासिल करे न सघंदी। नतीजे में ॾींहों ॾींहुं वधीक कमज़ोर थींदी वेंदी ताजो उन जे सियासी ख़ुदि मुख़्तियारी ऐं आज़ादी पिणु ख़तरे जे वर चढ़ी वेंदी। ऐं संस पैदावारी वसीला खसायल क़ौम पंहिंजी सियासी आज़ादी वञाए महकूम बणिजी थी वञे। का बि क़ौम तॾहिं ई ख़ुदि मुख़्तियार रही सघे थी जॾहिं पंहिंजी सियासी आज़ादी बरक़रार रखे। सियासी आज़ादी तॾहिं ई बरक़रार रही सघे थी जॾहिं पैदावार वसीलनि जी मालिकी करे। जॾहिं संस पैदावारी वसीला संस मालिकी ऐं इख़्तियार हेठि हूंदा तॾहिं उहा तरक़ी करे सघंदी। आज़ादी सियासी इख़्तियार ऐं पैदावारी वसीलनि जी मालिकी खां सवाइ न त का क़ौम तरक़ी करे सघे थी ऐं न ई पंहिंजी क़ौमी तशख़ुस बचाए सघे थी। सियासी इख़्तियार ऐं पैदावारी वसीला सिर्फ़ु क़ौमी आज़ादी जी सूरत में ई क़ौम पंहिंजे हथ में रखी सघे थी। तंहिं करे ख़ुशहाली ऐं तरक़ी पिणु क़ौमी आज़ादी जी सूरत में ई मुमकिन आहे। ग़ुलाम क़ौम तरक़ी जे शाहराह ते अॻिते वधण बदिरां तनज़ुली ज़वाल ऐं अबतरी जे उन खॾ में किरी पवंदी आहे जंहिंमां खेसि क़ौमी आज़ादी खां सवाइ ॿी का बि ॾाकण ॿाहिरि कढी न सघंदी आहे। इन जे करे ई क़ौमी आज़ादी इंतिहाई ज़रूरी आहे। अवां जी ख़िदमत में असां नवाज़ खान ज़ौर जे किताब आज़ादी आज़ाद रवादार जमहूरी सिंध मां चूंड वर्क अवां जी ख़िदमत में शामिल कया। अमी ॿुधी रहिया हुआ प्रोग्राम कुझु वर्क किताब मां। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए। सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।